कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओहिन दर्दन जो दरमान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बस दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बस दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों। कंहिंखे ॿुधायां ॻाल्हि समूरी केरु कंदो ॿियो आसही पूरी केरु कंदो ॿियो आसही पूरी कंहिंखे ॿुधायां ॻाल्हि समूरी केरु कंदो ॿियो आसही पूरी केरु कंदो ॿियो आसही पूरी मथे मुंहिंजो बि मिठड़ा मान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों मथे मुंहिंजो बि मिठड़ा मान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बस दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों। रब खे पिसंदिया अव्हां जो पाड़ो जाच न आहे रोज वैराड़ो जाच न आहे रोज वैराड़ो ओ पर हैरत में हिन ॻाल्हि जी हाकुम साईं हबीब अजब आहे हिन जो त खुलियम कीअं नसीब सच ॿुधाए जो सुहिणा अरबी मिठा मुजीब तालिब मौला साण कयई रखे लाइ कलबीब पर अण ॾिठे अजीब तो कुर्ब किने सां कीअं कयो रब खे पिसंदिया अव्हां जो पाड़ो जाच न आहे रोज वैराड़ो जाच न आहे रोज वैराड़ो आका ॿुधणो नसीब क़ुरान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों आका ॿुधणो नसीब क़ुरान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बस दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों। हिजड़े लालच ढोड़ाए थी ततीअ छदीअ में ढोड़ाए थी ततीअ छदीअ में ढोड़ाए थी हिजड़े लालच ढोड़ाए थी ततीअ छदीअ में ढोड़ाए थी ततीअ छदीअ में ढोड़ाए थी सभु ख़त्म ही वहम गुमान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों सभु ख़त्म ही वहम गुमान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बस दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों। लहजो सां रखजो लजपाली दफ़्तर ने कन खऊं खाली दफ़्तर ने कन खऊं खाली ओ पर ओॾे मां उॾरी वञा मुंहिंजो जानिब वा जाॾे क़िस्मत आणे कढियो वा अॼु काॾहूं जो काॾे मुहड़ न मुंहिंजे यार ॾे आॾोह मिड़ई माॾे पोइ गुलाम नबी ताॾे शल खाॾ कुनी ख़ैर सां लहजो सां रखजो लजपाली दफ़्तर ने कन खऊं खाली
दफ़्तर ने कन खौमा खाली घणो वक्त आहे मूं ज़ान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों घणो वक्त आहे मूं ज़ान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बस दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों हिन दर्दन जो दरमान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों के था अचनि ऐं के थिया रवाना पार अथव हसनैन जनाना पार अथव हसनैन जनाना ओ पर मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजे अंगण ईंदे त बिस्मिल्लाह शरफ़ तशरीफ़ आबुर जूं जे बख़्शींदे त बिस्मिल्लाह मुरागी ॿियो मर्ज़ कोन्हे बसि जुदाईअ जो मरीज़ आहियां दवा दीदार जी अची ॾींदे त बिस्मिल्लाह हज़ारनि मेज़बाननि ॾे वठी तशरीफ़ वेंदो आहे अगर असांजो भी मेहमान थींदे त बिस्मिल्लाह मज़ाकी खोड़ माण्हू था ॾियनि महेसर खे मेहणा उहे ताना अची मोखींदे त बिस्मिल्लाह के था अचनि ऐं के थिया रवाना पार अथव हसनैन जनाना पार अथव हसनैन जनाना आहे सूरन आहे मूंखे सूरन आहे परेशान क्यों पंहिंजे सूरन आहे परेशान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बसि दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों हिन दर्दन जो दरमान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बसि दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों नाल मिठो थो अर्ज़ु माणे तोखां सवा ॿियो केरु सुञाणे तोखां सवा ॿियो केरु सुञाणे नाल मिठो थो अर्ज़ु माणे तोखां सवा ॿियो केरु सुञाणे तोखां सवा ॿियो केरु सुञाणे महेसर खे गमन आनदान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों महेसर खे गमन आनदान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों पंहिंजे वतन ते आणाए बसि दर जो साईं दरबान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों इहो मुंहिंजे मथां एहसान क्यों